कि हिकिड़े संतन वटि हिकिड़ो राजा आयो, अची सिर झुकाए मथो टेके राजा संतन जे संग में शरण में वेठो। काफी देर सत्संग ॿुधियो। जेॾीमहिल संत हुन सां मिलिया कि राजा सभु ठीकु आहे, ऐं संत बि उहे भजन भाव रखंदा, भक्ति कंदा, तपस्या भी कंदा, ध्यान भी लगाईंदा। राजा आयो, राजा सब ठीक है जी साईं, सब ठीक है, तव्हांजी कृपा है, राज भी सुठो तो हले, सब कुछ बढ़िया है। धर्म पत्नी भी जेकी मिली आ वो ॾाढी सुठी आ, भक्ति भाव वारी आ, ॾाढो सुठो सब घर परिवार संभाले वेठी आ, सब कुछ बढ़िया है। हिकिड़ी कमी आ, कहिड़ी कमी अथई? मूंखे कोई औलाद कोन्हे, पुट कोन्हे, त हाणे राजा ई पोइ अॻिते कीअं वधे, कंहिंखे ॾियूं? बस बालक खपे, तव्हां कृपा कयो पुट थे। तो वेठा हुया पंहिंजी मौज में। महात्मा फल पयो हुयो, साम्हूं फल ॾिनो, चिवन तोखे पुट थींदो। चओ हरे राम, तोखे पुट थींदो। राजा तो खुश थी वियो, घरवारी के फल ॾिनई, भाई हाँ खण संतन ॾिनो आ फल, खाई वठ, चयो आ पुट थींदो। हाणे कुछ 2-4-5-6 महीना गुजरिया, संतन जी तबियत खराब थी, संतन चोलो छॾियो। ध्यान ॾिजो भाई, वो महात्मा जेके हुया संसार यात्रा पूरी करे मथे पहुता, धर्मराज वटि हिसाब किताब थियो। उन्हनि जीवन में भजन कयो, तपस्या कई, ध्यान कयो, शुभ कर्म भी कया। धर्मराज चयो महात्मा तहां जीवन में भजन भाव तो रखियो आ, भक्ति भी कई आ, सेवा भी कई तो, तपस्या आदि सब कुछ, दान पुण्य शुभ कर्म सब क्या तो, पर बस हिकिड़े कर्म जे कारण तव्हांखे वरी जन्म वठणो पवंदो। वो महात्मा तो हैरान, चई भैया भजन करे माण्हू जीवन जन्म मरण को परे थी वेंदो आहे, तव्हां वरी मूंखे वापसि छाजे लाइ था मोकिलियो, कहिड़ो अहिड़ो अपराध थी वियो आहे? चई बाबा यादि कयो 6 महीना पहिरियों तव्हां वटि राजा आयो। चई हाँ आयो, तव्हां हुनखे फल ॾिनो, छा चयोवसि कि तोखे पुट थींदो, ऐं हुनजे नसीब में त पुट लिखियल ई कोन्हे। चओ हरे राम, भक्ति भाव कंदा आयो, धर्मराज समझायो, पर काथे न काथे तव्हां इहो सूक्ष्म अहंकार करे छॾियो, हुनखे चई छॾियो पुट थींदो। ईअं बि न कि भगवान करे तोखे पुट थे, भगवान तोखे पुट ॾींदो, तव्हां हुनखे फल ॾेई चओ था कि तोखे पुट थींदो, वन असां चऊं था। चओ हरे राम, हिते तव्हां ग़लती कई। महात्मा मथे के हथ ॾिनो। महात्मा हुते ओॾी महिल चयो हिकिड़ो वचन, चयो कि बोला तो फसा। छा चयो? बोला तो फसा। जेकर हुते चुप थी वञा, जेकर इहो ई खणी चवां कि असां अरदास कयूं था भगवान कृपा कंदो, दया कंदो, महात्मा चयो बोला तो फसा, वञो। हाणे हुनखे कोई पुट त लिखियल कोन्हे, पर तव्हां चयो आहे, हाणे संत चयो आहे, वाणी बि सत्य करणी आहे, त बाबा छा कंदव? चई हाणे वञी करे उन राणीअ जे कोख मां वञी जन्म वठो। चओ हरे राम। ऐं ईअं थियो बि। वो जेके महात्मा हुया पिछले जन्म में, वो जन्म वठी करे उन्हनि जा बालक ठही आया, बालक ठही आया, पर प्रभु जी उन्हनि ते कृपा हुई कि उन्हनि खे पिछलो जन्म यादि हुयो कि मां हिकिड़ी ग़लती कई, उनजे कारण वरी जन्म वठणो पियो आहे। उन ग़लती खे उन्हनि नालो ॾिनो बोला तो फसा। जीअं ई जन्म वठी आया त उहे चुप रहिया, कुझु न ॻाल्हायूं। चयो बसि पिछले जन्म में इहे हिकिड़ी ग़लती थी आहे, हिन बार चुप। त सभिनीनि खे लॻो हे त गूंगो ॿार ॼायो आहे, हे त कुझु ॻाल्हाए ई कोन थो वीचारो। चओ हरे राम। एॾियूं ख़ुशियूं पिया मनाइनि कि एॾनि सालनि खां पोइ ॿार थियो आहे, पर वरी वीचारा उहे उदास थी विया कि त बालक गूंगो आहे। राजा हुनजी देखरेख करण लॻो, हुनखे सभु शयूं आणे ॾे, हुनखे खूब घुमाए खाराए पीआरे सभु, पर हू बालक कुझु बि न ॻाल्हाए, चुप रहियो। छो जो उन्हनि खे यादि हुयो, बचपन खां ई भक्ति उन्हनि शुरू कई कि भैया पिछले जन्म में जेकी रहिजी वई आहे, हिन जन्म में पूरो करिणो आहे। भगवान जी वॾी कृपा आहे कि मूंखे यादि आहे जन्म। भजन करण लगा बचपन खां ई, 5-8-10 साल जी उम्र थी जॾहिं मंत्रियुनि सां गॾु हिकु जॻह ते सैर ते निकिता। उहे जेके युवराज हुया पिछले जन्म में, जेके महात्मा हुया, घुमंदे 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 जेके सैनिक हुया उहे थोरो शिकार पिया खेॾनि, तीर पिया हलाइनि, हिकिड़ो पक्षी वीचारो लिकी वेठो उन्हनि जे भव सां। ध्यान सां ॿुधजो, लिकी वेठो हुयो पक्षी, शिकारी उनखे ॻोल्हे, पक्षीअ बि खणी आवाज कई, शिकारी ख़बर पइजी वई भाई हिते वेठो आहे, उन तीर हलायो ऐं सिधो वञी तीर उन पक्षीअ खे लॻो। उते ओॾी महिल उन बालक जे मुख मां निकितो बोला तो, छा चयो भाई? बोला तो फसा। अरे मंत्रियुनि ॾिठो, अरे ही त ॻाल्हाए थो सघे।
हे असांखे लॻो गूंगो आहे त 8 सालनि खां पोइ हिन आवाज़ कढी आहे। ख़ुशि थी विया, वञी राजा खे ॿुधाइण, बाबा तव्हांखे लॻे थो तव्हांजो महाराज पुट न ॻाल्हाईंदो आहे, अरे उहो ॻाल्हाईंदो आहे भाई, असां हुनजी आवाज़ ॿुधी आहे। राजा ख़ुशि थी वियो, चई पक कूड़ त नथा ॻाल्हायो, चई असां पंहिंजे कननि सां ॿुधी आया आहियूं। चई ॿुधो भाई, जेकर तव्हांजी ॻाल्हि कूड़ी हूंदी त मां तव्हांखे फांसी जी सजा ॾींदुमि। चई हलो हलो ॾेखारियूं था। वठी आया राजा खे बि जंगल। हाणे उहो बालक कुझु ॻाल्हाए ई कोन। चओ हरे राम, वो कुछ चई कोन। छो जो हुनखे त याद आहे न भाई गड़बड़ी पिछले जन्म में यही थी आहे, मां ॻाल्हाए छॾियो वधीक, बिना कुछ सोचे बिना कुछ विचार करे, वो ॻाल्हाए ई कोन। राजा ॾाढी कोशिश कई, बालक न ॻाल्हायो। राजा चयो बस हे मंत्री जेको आहे इहो बस मजाक तो करे, एडी गंदी मजाक, किन्नी मजाक, इनखे सजा ॾियो, फांसी ते चाढ़ियो इनखे तुरंत। तैयारी थी वई, उनखे सजा ॾियण वारा हुया त उन बालक खे दया अची वई। उन चयो बीहो 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 बीहो। चओ हरे राम। बालक वरी पंहिंजे मुख मां इहो ई चयो कि मंत्री खे ॾिसी बोला तो फसा। राजा हैरान कि तू ॻाल्हाए सघंदो आहे भाई? चई हा हा राजा, मूंखे सुञाणे तो मां केरु आहियां? बालक तो चए राजा खे, केरु आहे भाई तू? चई यादि कोन्हे पिछले जन्म जो मां उहो ई महात्मा आहियां जंहिं वटि तूं आए पुट जे लाइ। पूरी ॻाल्हि ॿुधाई कि मां उते चई वेठुमि त उते फांसी बोला तो फसा। वरी हिन जन्म में भी ॾिठो त वीचारो पक्षी जेको आहे उहो भी चई वेठो त उहो भी फांसी पियो। उनजे चक्कर में मां भी चई वेठुमि बोला तो फसा, मां भी फांसी पियुमि। पर हे मंत्री भी ॾिस छाजे लाइ पातो आहे, छो जो हे भी अची करे तोखे चवण आयो आहे, ॿुधाइण आयो आहे, बोला तो फसा। चओ हरे राम। राजा मंत्री खे छॾे छॾियो। बालक जेको हुयो पिछले जन्म में जेको महात्मा, वो राजा जी साम्हूं हथ जोड़े चए तो राजा बस हिन जन्म में हिकिड़ी ॿी कृपा कर, हाणे मूंखे मुक्त कर। मुक्त कीअं कयां? चई बस मूंखे छॾे ॾे, हिकिड़ी सुंदर झोपड़ी ठाराए बस जंगल में ॾेई छॾ, मां उते रही करे केवल भजन करे वठां। वरी न थे मां संसार में अचां, वरी कुछ चई वियां, वरी कोई अहिड़ो कर्म ठही वञे कि वापस जन्म मरण में अचणो पए, तंहिंखां मां मौन रही करे बस नित्य नित्य प्रभु जा गुण गाईंदो रहां। चओ हरे राम। भाई कुछ भी ॻाल्हायूं त थोड़ो वीचार करे, है न? थी सके त कंहिंजे मुस्कुराहट जा कारण असां ठहूं, नथो थी सके कोई ॻाल्हि न आहे, पर कंहिंजे दुख जा कारण त असां न ठहूं। चओ हरे राम। हाँ थी सके त चेहरे ते कंहिंखे ख़ुशी ॾियो, नथा ॾेई सघो गम त न ॾियो भाई कंहिंजे जीवन में। चओ हरे राम।